तालको डेपलो जे बहिराड़ियुनि वारनि ॻोठनि पड़िहारी, बचीर, कोड़ियो, भाडोर, वेरी, सजाई खां वेंदे लखियाड़ो, निहाड़ ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि ताईं गुज़िरियल 21 कलाकनि खां अणएलानियल लोड शेडिंग जारी आहे। शदीद गर्मियुनि ऐं बरसाति सबबि मच्छरनि जीतनि जे करे अवाम शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। जॾहिं त वापडा मुलाज़िमनि जे चवण मूजिबि पूरे तालके ते सिर्फ़ 2 मुलाज़िम आहिनि जेके बरसाति जे करे हिक ई वक़्तु 80 खां 90 किलोमीटर डिघी लाइन कवर नथा करे सघनि। ॻोठाणनि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त मेन लाइन मां निकिरंदड़ हर ॻोठ खे अलॻि अलॻि लिंक लॻाए ॾिनी वञे त जीअं कंहिं हिकु ॻोठ जी लाइट ख़राब हुजण जे करे उन्हनि सभिनी ॻोठनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं न ॾियणो पवे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।